हिते न ॻोठिया मां न सुधरंदा बा कतई न सुधरंदा। 50 रुपए में किनी चांहि पीअंदा, किने पाणी वारी, पाउडर ऐं खीर वारी, केमिकल वारी। पर उन ई 50 में बूट पॉलिश न कराईंदा बा। अचे मता इहो बूट पॉलिश कराए लगे भी कटाई मां शहरी तो। अचियो हे शहरी आहे न माल मिलंदो। एक्सक्यूज मी। हाजी छा चई? मूंखे कामिल सां मिलणो आहे। मां दीनू जो मेहमान आहियां। हाँ ओॾे बि मोकिलियां थो, पर पहिरियां सैंडल त पॉलिश कराए न। छो इहा ॻोठ जी रस्म आहे छा जेको हिते अचे अॻु में बूट पॉलिश कराईंदो? ॻाल्हि त चङी कई अथई। जेकर ईअं थी पए बस पोइ भोतार हशमत ख़ान खे पहिरें पई बूट त हुई पॉलिश कंदो आहियां, पहिरें पई रस्म रखायां थो, घटि में घटि असांजी रोज़ी में थी वेंदी। हा भली ॻाल्हि कई अथई। किथे आहे कामिल? कहिड़े पासे थो वञा? अरे यार शहर मां आयो आहियां, काटनूं आयूं, अहिड़ियूं गोल्डन वाचूं पायूं, वाह जो चिमकी थो सफ़ा, शैम्पू वेम्पू लॻल अथई, बणी भले बुरुश ॾिनल अथई, हे बुरुश छो थो रहां बाक़ी। ऐं शहर में त चिमकी थो घुमे, पर यार ॻोठ जे हिन कची सड़क ऐं धुसड़ वारे रोड ते बूट सैंडल अथई छा? हा सैंडल बि तुंहिंजो धूड़ थी पियो आहे, इनखे त चिमकराए न। हा चवीं त सच थो। सही थो चवां त लाए न बूट बाबा सैंडल लाए, मां अहिड़ो तोखे पॉलिश करे चिमकाए ॾियां, अहिड़ो चिमकाए ॾींदो मां जो तोखे तुंहिंजो बूट नज़र ईंदो हुन में। लाए वारो कर, हिते ई रोज़ी थींदी। हा अरे बिस्मिल्लाह, पहिरियों सफरो हथ हणां पोइ पॉलिश। हिकिड़ो मिलियो।